अस्सलाम वालेकुम दोस्तों, तहां सभिनी खे RBS बिज़नेस अकेडमी में जी तरफ़ां तहां सभिनी खे भलीकार चवां थो। अॼु हिन में जेको चोथों हिस्सो आहे मल्टीपल रेगुलेशन जो असां डिस्कस कंदासीं। हिन खां अॻु में टे हिसा जेके आहिनि मल्टीपल रेगुलेशन जा, यानी थ्योरिटिकल या नज़रियाती जेके आहिनि शयूं मां पेश करे चुको आहियां। बहितर रहंदो तव्हां पहिरियों उहे टे वीडियो ॾिसी वठो, त उन खां पोइ हीअ चोथीं वीडियो ॾिसणु तव्हांखे आसान लॻंदी। मुझे नालो आहे डॉक्टर रहीम बख्श सुमरो ऐं मां शागिर्दी सां ताल्लुक़ रखां थो। कंटेंट इनमें जो आहे सिंपल हिकिड़ी कंटेंट आहे जंहिंमें असां मल्टीपल रेगुलेशन खे जेको आहे उहो डिस्कस करे रहिया आहियूं, ऐं जंहिंमें उन जा मुख़्तलिफ़ जेके थ्योरिटिकल पॉइंट्स आहिनि या शयूं आहिनि उहे हमारे साम्हूं मां पेश करे रहियो आहियां। ऐं इंशाअल्लाह इन खां पोइ तव्हां लार्जेस्ट रेगुलेशन तरफ़ बि असां अॻिते वेंदासीं। दोस्तों, मल्टीपल रेगुलेशन ऐं सिंपल रेगुलेशन में सिर्फ़ु फ़र्क़ु जेको आहे उहो असांजो डिपेंडेंट वेरिएबल जो आहे। ऐं सिंपल रेगुलेशन में हिकु डिपेंडेंट हिकु इंडिपेंडेंट हूंदो आहे, ऐं मल्टीपल रेगुलेशन में हिकु डिपेंडेंट ऐं केतिरा इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदा आहिनि। असां हिन वक़्तु मल्टीपल रेगुलेशन ते कमु करे रहिया आहियूं। अच्छा, हाणे असां हिते अचूं था हिकु मिसाल जे ज़रिए सां मां तव्हांखे सम्झायां थो त नंबर 3 में जेके असां मुख़्तलिफ़ मेन्यूज़ सां डिस्कस करे रहियासीं, हर हिकु मेन्यू में असां उन जेके असांखे उन खां मेन्यू में टिक कयूं था, उन में जेके असांखे जेके रिज़ल्ट्स मिलंदा उन रिज़ल्ट्स खे कीअं सम्झिजे। हिन मिसाल जे ज़रिए सां अचूं त हिनखे सम्झूं। हाणे ई सॼो जेको आहे पंहिंजो एग्ज़ाम्पल आहे, जेको असांजो एग्ज़ाम्पल जो आहे टॉपिक आहे मिसाल एक्सप्लोरिंग द ग्रीन परचेसिंग बिहेवियर ऑफ यंग जनरेशन इन पाकिस्तान। यानी जेके असांजा नौजवान आहिनि उन में हू केतिरो जेको आहे सो ग्रीन परचेसिंग बिहेवियर रखनि था, यानी केतिरो हू चाहिनि था त उहे शयूं असां जेको आहे परचेस कयूं, जेको आहे ख़रीद कयूं, जेके एनवायरमेंट जे लाइ असांजे एनवायरमेंट जंहिंमें असां रहूं था उन लाइ फ़ाइदेमंद आहिनि। हाणे इन खां जेका जेके असां सोचींदासीं त इन परचेसिंग बिहेवियर ते कहिड़ी कहिड़ी शयुनि जा इम्पैक्ट आहिनि, त असां उन में जेको मेजर इम्पैक्ट आहे उहो आहे असांजो एनवायरमेंटल एटीट्यूड, यानी एनवायरमेंट तरफ़ असांजो एटीट्यूड कहिड़ो आहे। हाणे उन एनवायरमेंट जो में जा वरी 4 जेके असांजे कंस्ट्रक्ट आहिनि, जंहिंमें असां एनवायरमेंटल नॉलेज, यानी एनवायरमेंट जे बारे में जेतिरी नॉलेज वधीक हूंदी ओतिरो वधीक तव्हां एनवायरमेंट जे बारे में तव्हां केयरफुल रहंदव। ऐं इन खां पोइ ग्रीन प्रोडक्ट्स आहिनि जेके जेतिरो उन जे मथां ट्रस्ट तव्हांखे वधीक हूंदो तव्हां ओतिरो वधीक कंज़्यूम कंदो, यानी जेतिरो तव्हां पंहिंजो ग्रीन प्रोडक्ट खे ते ट्रस्ट कयो था ऐं जेतिरो तव्हां एनवायरमेंटल नॉलेज वधीक रखो था, यानी ओतिरो ई तव्हांजो प्रो एनवायरमेंटल एटीट्यूड आहे, ओतिरो ई तव्हांजो एनवायरमेंट जे लाइ फ़ाइदेमंद एटीट्यूड आहे। हाणे उन इफेक्ट में तव्हांजी परचेसिंग पावर ते पए थो। उन खां पोइ इंटरपर्सनल इन्फ्लुएंस, यानी ॿिया जेके माण्हू आहिनि जेके ॿिया बि शयूं सां गॾु गॾु तव्हांजो इहे शयूं वठी रहिया आहिनि या ट्रस्ट कनि था, या ग्रीन परचेसिंग बिहेवियर उन्हनि वटि आहे, या ग्रीन शयूं पे वठनि था, उन्हनि जो तव्हांजे मथां केतिरो इम्पैक्ट आहे, तव्हांजो उन मथां केतिरो इम्पैक्ट आहे। या आख़िर में जेको आहे उहो आहे मीडिया, यानी मीडिया जो इम्पैक्ट केतिरो आहे। मीडिया ते छा वधि खां वधि ग्रीन परचेसिंग बिहेवियर जे बारे में मालूमात अचे थी, ख़बरूं अचनि थियूं, टीवी प्रोग्राम थियनि था, टीवी टॉक शोज़ थियनि था, उनजो यानी इहे चारई मिली करे जेके चारई फैक्टर मिली करे असांजे एनवायरमेंट एटीट्यूड ठाहिनि था, ऐं आख़िर में असां एनवायरमेंट एटीट्यूड जो असां इम्पैक्ट चऊं था ग्रीन परचेसिंग बिहेवियर ते। हाणे पूरो असांजो जेको टॉपिक आहे असांजो एक्सप्लोरिंग द ग्रीन परचेसिंग बिहेवियर ऑफ यंग जनरेशन इन पाकिस्तान। तंहिंखां पोइ असां जॾहिं इहे असां सभु शयूं विधियूंसीं त असांखे ही रिज़ल्ट मिलिया डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक। हाणे डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक हासिल करण में असां सभ खां पहिरीं ॾिसंदासीं त ही एवरेज जेको आहे असांजो GPP आहे। हाणे ही एवरेज GPP असांजो जेको आहे सभु कंप्यूट वेरिएबल वारी टेक्निक जे ज़रिए असां इहे शयूं हासिल कयूंसीं। ऐं जेकॾहिं तव्हां कंप्यूट वेरिएबल टेक्निक ॾिसणु चाहियो था त हिते तव्हां ॾिसी सघो था त उन लिंक आहे, उन लिंक ते वञी करे तव्हां मुंहिंजे जेको आहे फेसबुक पेज आहे उते सॉरी मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे उते इहा साॻी वीडियो पई आहे, उन ॾिसी करे ऐं पोइ तव्हां हिते अचो त वधीक बहितर रहंदो। इन हवाले खां मीन आहे त एवरेज GPP जो मीन आहे 0.25 आहे, एवरेज मीडिया जो 7 आहे। इहे मुख़्तलिफ़ मीन आहे, हीअ स्टैंडर्ड डेविएशन, इहे असांजो एन यानी नंबर ऑफ ऑब्जर्वेशन, टोटल जेके रिस्पोंडेंट आहिनि हिन में उहो 361 आहे। हाणे ही आहे चए थो त दिस टेबल इज नॉट नेसेसरी फॉर इंटरप्रिटेशन ऑफ रेगुलेशन मॉडल। रेगुलेशन मॉडल खे इंटरप्रेट करण में हिन जेको असांजो टेबल जो को बि किरदारु कोन्हे, पर इहा यूज़फुल आहे, बहितर आहे त तव्हां इन शयुनि खे ॾिसी वठो त काथे को मीन जेको आहे उहो माना जेको आहे तमामु घणो अॻिते त कोन्हे, या तमामु जेको आहे या उन में को सिग्निफिकेंट चेंज त न आहे मीन जी, यानी हिकु मीन जी ॿिए मीन खां को तमामु घणो परे त न आहे। इन हवाले खां ॾिसबो आहे त को आउटलायर जे मथां को आउटलायर में हुजे, जंहिंजे करे तव्हांजो मीन सिग्निफिकेंटली हिक ॿिए खां परे आहे, स्टैंडर्ड डेविएशन सिग्निफिकेंटली ॿी स्टैंडर्ड डेविएशन खां तमामु घणी हाई आहे।
इन वटि ॾिठो वेंदो आहे। हालांकि डिस्क्रिप्टिव यानी इन जो रेगुलेशन मॉडल में जेको बि जेको आहे उहो रोल न आहे। तंहिंखां पोइ असांजा ही कोरिलेशन्स या वैल्यूज़ आहिनि, जंहिंमें असां ॾिसंदासीं त असांजे उम्मीद हो त कोरिलेशन असांजा कुझु बहितर आहिनि। 0.55 ही सभु जेके असांजा कोरिलेशन ही त तमामु बहितर कोरिलेशन्स आहिनि, त मजबूरी तौर असां चई सघूं था त कोरिलेशन मैट्रिक्स जेको आहे इहे असांजो काफ़ी बहितर पंहिंजो वैल्यूज़ आहिनि। अच्छा, कोरिलेशन मैट्रिक्स एक्सट्रीमली यूज़फुल फॉर गेटिंग रफ आइडिया of the relationship between the predictor and outcome। यानी जो predictor यानी जो तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल इंडिपेंडेंट वेरिएबल विच में जो रिलेशनशिप आहे उहो ॾिसणु लाज़मी आहे त उहो कहिड़ो आहे। त हिते असांखे हिकिड़ो आइडियो रफ आइडियो मिली थो वञे त हिते जेके कोरिलेशन जा जेके वैल्यूज़ आहिनि उहे कुझु बहितर आहिनि। अच्छा, उन खां पोइ हिकिड़ी अहम ॻाल्हि हूंदी आहे, उहा असांजी मल्टीकोलिनिटी हूंदी आहे। त हाणे हिन मां जेकॾहिं किथे को 0.9 खां बि मथे आहे रिलेशनशिप, त उहो ज़ाहिर आहे मल्टीकोलिनिटी में अची थो वञे ऐं उनखे असांखे ख़तमु करणु घुरिजे मल्टीकोलिनिटी खे। यानी कोरिलेशन हिकिड़ो टूल थी वियो तव्हांजी मल्टीकोलिनिटी खे चेक करण जे लाइ पंहिंजे डेटा में। उन खां पोइ आहे वेरिएबल इंटर एंड रिमूव, यानी कहिड़ा वेरिएबल तव्हां इंटर कया ऐं कहिड़ा वेरिएबल तव्हां रिमूव कया, उन हवाले खां अची थो वञे। त हिन में असांजे जेके टोटल वेरिएबल असां ही वेरिएबल इंटर्ड असांजा ही जेके वेरिएबल आहिनि इंटर्ड, ही लिस्ट आहे पूरी जेके असांजा इंटर वेरिएबल थी विया आहिनि, सभु असां वेरिएबल इंटर कया आहिनि, को बि वेरिएबल एक्सक्लूड न कयो। रीज़न जो इहो आहे त असां एट वन टाइम सभिनी वेरिएबल खे असां इंसर्ट करे छॾियो आहे। अच्छा, हाणे हिन में तव्हां ॾिसो त डिपेंडेंट वेरिएबल असांजो जीपीवी आहे, जेको हिन में असांजो डिपेंडेंट वेरिएबल नज़र कोन थो अचे। ठीकु आहे, छो जो असां जेके इंटर कया आहिनि उहे असांजा जेके इंडिपेंडेंट वेरिएबल असां सभिनी में इंटर कया आहिनि ऐं को बि रिमूवल असां को बि वेरिएबल असां रिमूव न आहे कयो। इन करे थो अचे त यूजुअली दिस कॉलम विल रिमेन एम्प्टी अनलेस यू डिड अ स्टेप बाय रेगुलेशन। यानी स्टेप बाय रेगुलेशन जेके तव्हां कयो आहे त पोइ हिते कुझु रिमूवल जेके तव्हांजा कुछ वेरिएबल रिमूव थी सघंदा उहे अची वेंदा। अदरवाइज असां स्टेप वाइज रेगुलेशन कोन कयो, असां इंटर मेथड कयो आहे ऐं स्टैंडर्ड मल्टीपल रेगुलेशन यानी इंटर सां जेका टेक्निक अप्लाई कयो, इन करे असांखे कंहिं बि क़िस्म जो रिमूवल वेरिएबल कोन मिली रहियो आहे ऐं मेथड असांजो आख़िर में इंटर आहे जेको असां डिस्कस कयो आहे, जेको असां यूज़ कयो आहे हिन में। ऐं तंहिंखां पोइ ही आहे असांजी मॉडल समरी। हाणे जेका असांजी मॉडल जी फिटनेस खे ज़ाहिर कंदी, केतिरो मॉडल तव्हांजो फिट आहे इन डेटा जे लाइ। जेका डेटा असांजी जेके ॾिनी आहे मॉडल खे, मॉडल ऐं डेटा हिक ॿिए सां केतिरो फिट आहे, इन हवाले खां मॉडल फिट ज़ाहिर कंदो आहे। ऐं हीअ जेका आर आहे, हीअ आर असांजी ज़ाहिर करे रही आहे त इहो असांजो रिपोर्ट कंदासीं। जिते जिते तव्हां आर ॾिसो उन जो मक़सदु इहो आहे त असांजी इहे रिपोर्टेबल आहिनि, जीअं असांखे रिपोर्ट करणियूं आहिनि पंहिंजे रेगुलेशन के जॾहिं असां रिपोर्ट करणु सम्झंदासीं त उते इहे शयूं असांखे सम्झ में अची वेंदियूं। अॻे में जेके असां शयूं डिस्कस कयूंसीं, मिसाल तव्हांजो इंटर वेरिएबल या जेको तव्हांजो कोरिलेशन, इहे असां जेके रिपोर्ट कोन कंदा आहिनि, इन खे ॾिसो था हिते कंहिं बि क़िस्म जी आर तव्हांखे कोन मिली रही आहे, हिते असां मां आर ॾिनी आहे। अच्छा, हाणे जेके सम्झि हिन में आहिनि कहिड़ियूं शयूं, त सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं ही मॉडल 1, यानी असां हिकिड़ो ई मॉडल असां रन कयो आहे। मॉडल 1 जो मक़सदु इहो आहे त असां हिकु डिपेंडेंट वेरिएबल कयोसीं ऐं 4 इंडिपेंडेंट वेरिएबल इंटर कयासीं। पर जेकॾहिं असां उन में स्टेप वाइज़ कयूं हा त पोइ असांखे जेतिरा मॉडल असां हिन में जेतिरा असां वेरिएबल इंसर्ट कंदा वञूं हा त ओतिरी तरीक़े सां असांखे ओतिरा मॉडल मिलंदा। थी सघे थो 3 खां 4 मॉडल मिली वञनि ऐं हर हिक जो आर स्क्वायर एडजस्टेड आर स्क्वायर असांखे मुख़्तलिफ़ मिली वञे हा। हाणे असां हिकिड़ो ई मॉडल आहे, इन करे हिते जेको असांखे मॉडल 1 नज़र अची रहियो आहे। अच्छा, हाणे उन खां पोइ असांजी आहे आर जो जेको मक़सदु आहे, आर आहे असांजी कोरिलेशन, यानी टोटल जेको कोरिलेशन आहे इंडिपेंडेंट वेरिएबल जो तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल सां, उहो असांजो कोरिलेशन 0.48 यानी 48% इन में पाण में रिलेशनशिप आहे। ऐं तंहिंखां पोइ असांजो आर स्क्वायर। अच्छा, हिन खां अॻु में असां ॾिसी वठूं त प्रेडिक्टर्स असांजा कहिड़ा आहिनि। असांजे प्रेडिक्टर्स में सभ खां पहिरियों असांजो कॉन्स्टेंट आहे ऐं उन खां पोइ असांजी ही 4 प्रेडिक्टर आहिनि असांजा, जेके एनवायरमेंट एटीट्यूड आहे, प्राइस आहे, एनवायरमेंटल नॉलेज आहे, मीडिया आहे। इहे असांजे 4 इंडिपेंडेंट वेरिएबल हिन में अची विया आहिनि मॉडल में। ऐं असांजो हिकु डिपेंडेंट वेरिएबल आहे जेको असांजो एवरेज TGP आहे, यानी असांखे पूरी मालूमात मिली रही आहे मॉडल जी त मॉडल में केतिरा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि ऐं केतिरा डिपेंडेंट वेरिएबल आहिनि। ऐं इहो बि ॿुधाए रहियो आहे त डिपेंडेंट वेरिएबल तव्हांजो आहे कहिड़ो, उहो बि असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे। तंहिंखां पोइ ही आर स्क्वायर आहे, यानी आर स्क्वायर जो मक़सदु इहो आहे त टोटल जेको आहे यानी मिलाए करे ही 4 जेके असांजा
इंडिपेंडेंट वेरिएबल इन चेंजिंग जो इम्पैक्ट केतिरो आहे डिपेंडेंट वेरिएबल जे मथां चेंजिंग मिली करे इम्पैक्ट केतिरो आहे असांजो उन जे अंदरि उहो असांजो आर स्क्वायर अची वियो यानी 23% इम्पैक्ट आहे ऐं तक़रीबन 77% कुछ अहिड़ा वेरिएबल आहिनि जेके असां हिन में असां शामिल न आहिनि कया जेकॾहिं असां ॿिया कुझु वेरिएबल इन मॉडल में विझंदासीं आर स्क्वायर अञा वधंदी वञे अञा वधंदी वञे असां उन खां पोइ एडजस्टेड आर स्क्वायर आहे हाणे एडजस्टेड आर स्क्वायर छा आहे इन जो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे त इज़ in fact the difference between the values 0.237 यानी 37 ऐं 26 जे विच में जेको असांजो आहे उहे ये असां एडजस्टेड आर स्क्वायर जे एडजस्टमेंट कयूंसीं त असांखे ही आर स्क्वायर मिलियो त इन जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो 1% जो फ़र्क़ु आहे मां 0.327 मां 0.27 माइनस कयोसीं त 0.1 जेके असां मल्टीप्लाई बाय 100 कयोसीं त असांखे 1% जो डिफरेंस मिले थो आर स्क्वायर ऐं एडजस्टेड आर स्क्वायर में अच्छा उन खां पोइ दिस श्रिंकेज मीन यानी जेको श्रिंकेज आहे जेको श्रिंकेज यानी कि घटि आर एडजस्टेड आर स्क्वायर इन जो मक़सदु इहो आहे दैट if the model were derived from the population जेकर असां population मां मॉडल ड्राइव कयूं हा rather than simple it will be approximately 1% less than the variance त इहो 1% जेको आहे उहो असांजो वेरियंस लेस ते आहे घटि ते आहे असां जेको आर स्क्वायर वरितो आहे असां सैंपल मां वरितो जेके असां पॉपुलेशन मां वरितो आहे त असांखे ही एडजस्टेड आर स्क्वायर असांखे मिले हा If you have small sample size, you may wish to consider reporting this value. लेकिन तव्हां small sample size मिसाल 100 खां घटि जेको आहे उहो small sample size हुजे हा लेकिन इहो हुजे त असां adjusted R square खे रिपोर्ट कयूं हा rather than the normal R square हिन में पर जीअं त असांजो जेको sample size उहो 361 आहे काफ़ी मथे आहे 100 खां यानी large sample size आहे त इन करे असां हिनखे असां R square खे रिपोर्ट कंदासीं असां adjusted R square खे रिपोर्ट कोन कंदासीं ठीक है दोस्तों तंहिंखां पोइ अॻिते वधूं था त असांखे पंहिंजो ही डर्बिन बॉस्टन टेस्ट मिली रहियो आहे हाणे इन जो मक़सदु इहो आहे त टेस्ट बाय सीरियल कोरिलेशन बिटवीन द रिग्रेशन यानी इहो असां ज़ाहिर कंदो आहे त इन में कोई सीरियल कोरिलेशन त कोन्हे तव्हांजे रिग्रेशन मॉडल में त इनखे ज़ाहिर कबो आहे स्पेसिफिकली इट टेस्ट वेदर द adjacent residual are correlated which is useful in assessing the assumption independent errors यानी एरर तव्हां इंडिपेंडेंट आहिनि ऐं जेकॾहिं इन जेको आहे इंडिपेंडेंट आहिनि या न आहिनि ऐं टेस्ट वेदर एडजसेंट रेजिड्यूल जेके उन जे बराबरि जेके रेजिड्यूल्स आहिनि उहे जेको उनजो पाण जो कोरिलेशन आहे ॿियनि सां या न ऐं तंहिंखां पोइ अ वेरी कंजर्वेटिव रूल ऑफ थंब इज द वैल्यू लेस देन 1 आर ग्रेटर देन 3 आर डेफिनेटली कॉज ऑफ कंसर्न यानी डॉर्बन वॉटसन टेस्ट जेको वैल्यू हिक खां घटि हुजे या 2 खां मथे हुजे त पोइ असां कंसर्न आहे त असांजी प्रॉब्लम आहे डेटा में however the very closer to 2 may still be problematic depending on the sample and the model असां जेको ही वैल्यू आहे उहो 2 खां घटि आहे पर जेके 2 खां क्लोज हुजे त माना थी सघे थो इहो प्रॉब्लमेटिक थी सघे थो पर हीअ असांजी सैंपल साइज़ तमामु वॾी आहे त इन सैंपल एॾी वॾी सैंपल साइज़ में डर्बिन वॉटसन टेस्ट जेकॾहिं 1 ऐं 3 जे विच में कहिड़ो बि वैल्यू अची थो वञे इट्स ओके तंहिंखां पोइ एनालिसिस ऑफ वेरियंस यानी अनोवा हिन में मुख़्तलिफ़ असांखे शयूं मिलनि थियूं इन खां सभ खां पहिरियों असांखे मिले थो त तव्हांजो मॉडल असांजी त मॉडल हिकिड़ो ई आहे इन करे मॉडल बंदि अची रहियो आहे ऐं हिन में असांखे रेग्रेशन ऐं द रेजिड्यूल्स मिली रहिया आहिनि ऐं उनजो वरी टोटल असांखे मिली रहियो आहे यानी 10,233 में 3332 ॾींदासीं त असांखे टोटल ही अमाउंट असांखे मिलंदो हाणे इहो छा आहे अच्छा हाणे असांजो आहे त सम ऑफ स्क्वायर सां कीअं लहंदा आहियूं the sum of regression divided by the total त हाणे असांजो रिग्रेशन कहिड़ो आहे असांजो 10,333 यानी ही असां वैल्यू खणी करे ऐं हिते असां रखियोसीं त असांखे हिकिड़ो वैल्यू डिवाइडेड बाय यानी सम ऑफ रिग्रेशन ही थी वियो सम ऑफ द कंट्रीब्यूट यानी हिन सां असां हिनखे डिवाइड कंदासीं हिन सां असांजी ही वैल्यू हिते अची वई जॾहिं हिनखे असां हिन सां डिवाइड कयोसीं त असांखे 0.237 यानी इन मक़सदु इहो थियो त असांखे असांजी जेको आहे आर स्क्वायर मिली वई ही असांजो वैल्यू असांखे आर स्क्वायर कीअं मिलियो असांखे वो आर स्क्वायर असांखे हिन फार्मूले तहत असांखे ही मिली वियो यानी इन जो मक़सदु इहो आहे त आर स्क्वायर जेका आहे त अच्छा इन खां थोरो ही बि ॾिसी वठूं त एसिस रेजिड्यूअल ही तव्हांजो एसिस रेजिड्यूअल आहे ऐं डिवाइडेड बाय द टोटल ही टोटल तव्हांजो हिन सां डिवाइड कयोसीं त जेके असांजो नॉन कंट्रीब्यूटिंग फैक्टर आहे उहे असांजी निकिरी आहे यानी 3300 खां 4 डिवाइड कयोसीं त असांखे टोटल जेको अमाउंट मिलियो उहो 0.76 मिलियो
त इन जो मक़सदु इहो आहे त असां जेको मॉडल सभिनी जेको असांजो R स्क्वायर आहे 23% आहे त असांजो इहो 23% असांखे हितो मिलियो। इन जो मक़सदु 23% जेको R स्क्वायर यानी फैक्टर असां जेको कंसीडर कंदे इंडिपेंडेंट फैक्टर इहे सभु फैक्टर 23% कंट्रीब्यूट कनि था ऐं 75% कुझु 76% सॉरी 76% जेके कुझु अहिड़ा फैक्टर आहिनि जेके असां हिन में न आहिनि। लेकिन असां उहे फैक्टर हिन में विझंदासीं त ओतिरो थी त इन जी R स्क्वायर वधंदी वेंदी। यानी रेगुलेशन जो मक़सदु इहो आहे त असांजो जेका R स्क्वायर आहे ऐं रेजिड्यूअल्स यानी उहे जेके असां में इंटर न आहिनि पिया इहो फ़र्क़ु अची विया। ऐं उन खां पोइ असां जॾहिं असांजो आहे डिग्रीज़ ऑफ फ्रीडम। हाणे डिग्रीज़ ऑफ फ्रीडम छा आहे? The degrees of freedom refers to the maximum number of the logical independent variable. Logical independent variable केतिरा आहिनि, which are the values that have the freedom to vary, जेके वेरी करे सघनि था आज़ादाना तौर ते in the data sample. हाणे टोटल असांजा जेके इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि, जेके वेरिएबल आहिनि असांजा इंडिपेंडेंट, उहे असांजा घणा आहिनि 1 2 3 4 and 5 5 इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि ऐं रेगुलेशन थी वियो असांजा ऐं टोटल जेके असांजा रेजिड्यूअल आहिनि यानी जेको असांजो सैंपल साइज़ आहे जेको तव्हां यादि कंदा उहो 360 हो। हाणे 360 मां असां 5 माइनस कया त असांखे 355 रेजिड्यूअल मिलिया ऐं असांजी डिग्रीज़ फ्रीडम। ऐं तंहिंखां पोइ एफ टेस्ट आहे जेका ॿी स्लाइड में असां डिस्कस कंदासीं। एफ टेस्ट इन जो आहे हाणे एनमो टेबल असांखे ॿुधाए थी त whether the model is significant fit of the data or not। हाणे सिग्निफिकेंट फिट डेटा में थिए थो इहो असांखे एफ जेका इन सिग्निफिकेंस वैल्यू इहो असांखे ॿुधाईंदी। ऐं हिन तरफ़ आहे त डू इंडिपेंडेंट वेरिएबल रिलायबल प्रिडिक्ट द डिपेंडेंट वेरिएबल, ठीकु आहे। ऐं 23% जेको आहे उहो रिलायबिलिटी सही तरीक़े सां उहो हुनखे एक्सप्लेन कनि था ऐं 77% उहो एक्सप्लेन कोन करे रहिया आहिनि। दोस्तों ही जेको टेबल जो अॻिलो पार्ट जेको आहे उहो असांजो एफ ऐं सिग्निफिकेंस असां हाणे इन में असां ॾिसंदासीं त एफ टेस्ट असां कढंदा कीअं आहिनि। सभ खां पहिरियों असां एफ कढंदा मीन ऑफ स्क्वायर रेगुलेशन डिवाइडेड बाय द मीन ऑफ स्क्वायर रेजिड्यूअल। त हाणे 42 इहे असांजो जेको मीन आहे 42.4 असांजो अची वियो। ही 22.02 आहे असांजो इहो वेरिएबल थी वियो जेको आहे। ऐं ॿियो असांजो 206 असांजो आहे जेको असां डिवाइड करे असां 9.32 जेको असां कढंदासीं ही असांजी 9.32 अची वई, ठीकु आहे। ही वैल्यू हाणे इनखे तव्हां ही जेको वैल्यू आहे ही असांजो वैल्यू निकितो हिन तरीक़े सां असां 22 खे जेको असां पहुचे ॾिसी आयासीं ही 22 असांजो डिवाइडेड बाय 0.05 त असांखे हिन सां डिवाइड कयोसीं त असांखे ही शइ असांखे मिली वई। यानी हिन शइ खे हासिल करण जे लाइ असांखे हिनखे हिन सां डिवाइड कंदासीं त असांखे एफ रेशो मिली वेंदो। ऐं इन खां पोइ असां ॾिसंदासीं त डू द इंडिपेंडेंट वेरिएबल रिलायबल प्रिडिक्ट द डिपेंडेंट वेरिएबल। हाणे इहो असांजो सवाल आहे त छा इंडिपेंडेंट वेरिएबल सही तरीक़े सां डिपेंडेंट वेरिएबल खे प्रिडिक्ट करे रहिया आहिनि या न। त इन हवाले खां त पी वैल्यू इज कंपेयर टू योर अल्फा लेवल 0.05 and if similar that is similar आहे 0.05 का you can conclude yes यहाँ that जेके सां इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि उहे सही तरीक़े सां डिपेंडेंट वेरिएबल खे प्रिडिक्ट करे रहिया आहिनि डिपेंडिंग ऑन द एफ टेस्ट। एफ टेस्ट जेकी सिग्निफिकेंट आहे 0.05 खां घटि आहे। इन मक़सदु इहो आहे त इहे जेके प्रिडिक्टर्स आहिनि कि इंडिपेंडेंट वेरिएबल सही तरीक़े सां असांजे डिपेंडेंट वेरिएबल खे प्रिडिक्ट करे रहिया आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ कंबाइंड इफेक्ट हाणे ही त थी वियो असांजो कंबाइंड इफेक्ट इन सभिनी जो मिलाए करे असांजो कंबाइंड इफेक्ट असांजो ही थी वियो। अच्छा हाणे असां चई सघूं था त सो यू कैन से दैट द ग्रुप ऑफ द वेरिएबल एनवायरमेंटल नॉलेज ट्रस्ट ऑन ग्रीन प्रोडक्ट इंटरपर्सन एंड मीडिया कैन बी यूज लाइबिलिटी टू प्रिडिक्ट द ग्रीन परचेजिंग बिहेवियर यानी डिपेंडेंट वेरिएबल। हाणे असां हिन एफ टेस्ट जे सिग्निफिकेंट हुजण जे नतीजे में चई सघूं था त जेके इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि इहे सही तरीक़े सां तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल खे प्रिडिक्ट करे रहिया आहिनि। जेकॾहिं ही इनसिग्निफिकेंट हुजे हा त इन मक़सदु इहो आहे कि इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि डिपेंडेंट वेरिएबल खे सही तरीक़े सां एक्सप्लेन न करे रहिया आहिनि। ऐं जेको रिज़ल्ट जो सभु मसइलो हल इहो आहे त असां ॿियो इंडिपेंडेंट वेरिएबल विझंदासीं जेको रिलेटेड हुजे इन सां त पोइ इहा असांजी जेको सिग्निफिकेंस जेको वैल्यू आहे जेको नॉन सिग्निफिकेंट थी सघे थो। दोस्तों ही तो हुयो अॼु असांजो जेको आहे रिग्रेशन जे हवाले खां जेको आहे जेकी रिज़ल्ट्स खे सम्झण जे लाइ ॿी वीडियो हुई।
या उम्मीद कयां थो तव्हांखे इहा पसंदि आई हूंदी ऐं इन सॼी खे ठाहिण लाइ मां हिन किताब मां मदद वरिती आहे। तव्हांखे किताब खपे त तव्हां मूंखे ईमेल कयो त तव्हां जवाब मां तव्हांखे किताब मोकिले सघां थो। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां हिन पूरी वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो हूंदो। उमेद कयां थो तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी ऐं तव्हांजा काफ़ी कॉन्सेप्ट जेके आहिनि पंहिंजो ख़ासि तौर ते माइग्रेशन जे हवाले खां उहे काफ़ी क्लियर थिया हूंदा।